सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जे प्यार भरे मौके ते पर सब कहते हो वो मौको असांखे सम्झाए तो जेका चीज असांखे उन सच्चे साईं जी मिली आहे असां उनखे थोरो पंहिंजे जीवन में आणो, थोरो अमल में आणो ऐं जेतिरी उनखे अहमियत ॾींदासीं उहा बाक़ी सभु चीज़ूं असांजूं पोइते करे छॾींदियूं। कोई रुकावट कोई तकलीफ़ असांजी थींदी न, असां अॻिते वधंदासीं। तंहिंजे करे अहमियत उनजे वचन खे हुनजी रहमत खे हुजे ऐं अमल असांजो हुजे, जीवन असां एतिरो बणाईंदासीं जंहिंजो को अंदाज़ न हूंदो। शायदि जंहिं प्यार भरे मौके ते पाण सभु गॾु थियूं उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेंदी त जंहिं उमंग उत्साह प्यार सां पंहिंजे नाले खे, उनजे ॾींहं खे, वर्सी खे, मौक़नि खे, सत्संग खे, शेवा खे सभु मल्हाईंदो, कमी पाण में काई बि कोन्हे। हक़ीक़त में कमी अॼु असां ॾिसंदासीं शेवा हुजे, सिमरन हुजे, सत्संग हुजे, उन मालिक जे नाले ते कोई सतकर्म हुजे, सभु पहिरें खां कई गुना वधीक आहे। जेकॾहिं थोरी असांजी कमी आहे उहा सिर्फ़ु अहमियत जी रहंदी आहे, तंहिंजे करे असां थोरो मार खाई वेंदा आहियूं। असां थोरो पंहिंजे नेम जा पका थियूं, उन मालिक में विश्वास यकीन ऐं प्यार जा पका थियूं, बाक़ी उनजो प्यार ऐं रहमत विश्वास जे पोयां एतिरी मिलंदी आहे जंहिंजो को अंदाज़ ई न हूंदो आहे। असांखे हित में सभु सुख हूंदा आहिनि ऐं अॻिते में स्वर्ग जा द्वार खुली वेंदा आहिनि, मालिक जी रहमत मिली वेंदी आहे, असां सभु कुझु पाए वठंदा आहियूं। तंहिंजे करे असां सिर्फ़ु थोरो पंहिंजे नेम जा पका थी वञूं, थोरो प्यार ऐं मोहबत जा पका थी वञूं, उन सचे साईं जे विश्वास जा थोरा पका थी वञूं। बाक़ी कमी असां में काई बि कोन्हे। असां एतिरो तव्हां सभिनी एतिरो माहौल खे सिंगारे रखियो आहे, उतां खां वठी एतिरो उन सचे साईं जी रहमत खे पाईंदे हिते पहुता हो कि एतिरो बहितर अंदाज़ सां जेको सिंगारियो आहे, तो मालिक दरिया ई अरदास जंहिं प्यार मोहबत उमंग उत्साह सां इन सॼे पंजाल उन सचे साईं जे नाले ते सिंगारियो आहे, सभिनी जे जीवन खे बि मालिक अहिड़ो सिंगारे रखे, सदाई हरियो भरियो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रखे, सदाई बहितर स्वाजे प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी प्यारनि जंहिं वर्सी उत्सव जो आयोजन कयो, उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई, शामिल थिया, सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।